नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद नज़र ईंदासीं वक़्तनि जी हेडलाइंस ते। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास सूमर खां शॉपिंग मॉल्स ऐं मार्केट सुबुह 6 वॻे खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। किरियाने जा दुकान, बेकरियूं ऐं मेडिकल स्टोर्स खुलियल रहंदा। दरियाऊं रेस्टोरेंट्स में इनडोर ऐं आउटडोर सूमर खां बंदि। सूमर खां तालीमी इदारा बंदि करण जो फ़ैसिलो। इम्तिहान पंहिंजे शेड्यूल मूजिबि थींदा। सरकारी ऐं ख़ानगी सेक्टर्स में 50% स्टाफ हाज़िर थींदो। जुमे आचर ते मुकमल लॉकडाउन हूंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कोरोना की सूरत हाल इंतहाई ॻणिती जोगी आहे। एक हफ़्ते अंदर वैक्सीन न लॻाईंदड़ जे मोबाइल सिम ब्लॉक करण की सिफारिश कई वेंदी ऐं जेके सरकारी मुलाज़िम वैक्सीन न लॻाईंदा उन्हनि जी पघार रोकी वेंदी। मुल्क में कोरोना वायरस के 11 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि वायरस के फ़ातुनि जो अंग 22,939 थी वियो। 24 कलाकनि दौरान 425 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 10,64,000 ताईं पहुतो। हाकारी शरह 5.65% रही। हैदराबाद में बिजली जो ट्रांसफार्मर फाटण सबब फ़ौतुनि जो अंग वधी 7 थी वियो। लतीफ़ाबाद नंबर 8 में बिजली जो ट्रांसफार्मर फाटण सबब शुजात, वक़ास, ताबिश, नौमान ऐं सजाद समेत 7 ॼणा फ़ौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी जो कराची जी अस्पताल में इलाज हलंदड़। सरकार की फरियाद ते ट्रांसफार्मर फाटण वारे वाक़े जो केस दाख़िल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस खां पोइ हैस्को चीफ रेहान हामिद मामले की जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। जांच कमेटी 24 कलाकनि अंदर रिपोर्ट हैस्को चीफ वटि पेश कंदी। कराची में मानसून बरसातुनि जो ॿियो स्पेल कमज़ोर थी वियो। शहर जी मौसम गरम ऐं झुड़ाली रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि सामूंडी हवाऊं बहाल थी वियूं। शाम जो हल्की बरसात जो इम्कान आहे। सुभाणे ऐं 25 जुलाई ते कराची में बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो हो। मानसून जो ॿियो स्पेल सिंध के ॿियनि इलाइक़नि में दाख़िल थींदो। PDA में सिंध इम्कानी बरसातुनि खे नज़र में रखंदे वार्निंग जारी करे छॾी। ईंदड़ 24 कलाकनि दौरान थरपारकर, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने में गजगोड़ सां बरसात जो इम्कान। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा जो आख़िरी ॾियारो सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी क़ुर्बानी जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में जानवरनि जी ओज रोडनि, रस्तनि ऐं घिटियुनि में पयल। ईद के मौक़े ते मिटनि माइटनि सां मुलाक़ातुनि ऐं क़ुर्बानी जे गोश्त मां मज़ेदार खाधा ठाहिण जो सिलसिलो बि हलंदड़। वांदी वेझो मासूम नींगरी मुबैना घुटा ॾेई क़तल। ॻोठ अब्दुल ख़ालिक राजपर में शादी की तकरीब दौरान 6 सालनि जी नींगरी संध्या भील गुम थी वई। ॻोल्हा बाद सुबुह जो नींगरी जो लाश कमनि जे फसल मां हथ आयो। नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त खेनि शक आहे त नींगरी खे तशदुद करे क़तल कयो वियो आहे। मोरो भरिसां कराची स्टाफ वटि साली ऐं भेणवे में घरू तकरार तां ज़ख़्मी थियल वाटुड़ो फ़ौत थी वियो। झेड़े दौरान गोली लॻण सबब मदद अली जोयो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। फ़ौती नौजवान जे वारसनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे संदन मदद अली खे क़तल कयो आहे। मीरपुर मासिले वेझो मुड़ुस सां ज़ाल क़तल। ॻोठ फेज़ वुमन लुड में 21 सालनि जी औरत माई सुघड़ खे संदसि मुड़ुस सदाम लुड गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूला जी अमड़ इल्ज़ाम मढ़ीने चयो आहे त धीअ पारां मुड़ुस खे ॿी शादी जी इजाज़त न ॾियण ते मुड़ुस ऐं ॾेरनि क़तल कयो आहे। पुलिस मक़तूला जी मुड़ुस ऐं ॿिनि ॾेरनि खे गिरफ़्तार करे वरितो। टंडो मीर अली वेझो 35 सालनि जी औरत सूरत दादी क़तल। मक़तूला औरत जी अमड़ इल्ज़ाम मढ़ींदे चयो आहे त संदसि धीअ मुड़ुस खां तलाक वठण पिए चाहियो।
जवाबदार मुल्ज़ तालिब हुसैन भाइरनि ऐं सोटनि सां गॾिजी घर में घिड़ी गोलियूं हणी धीअ खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। गेरीले भरिसां गुड़ बखर कारड़ा में कारे इल्ज़ाम हेठि भाउ हथां भेण क़त्ल, जवाबदार पुनल अबड़ो फरज़ाना खे गोलियूं हणी क़त्ल कयो। घोटकी भरिसां गुड़ जहानपुर शरीफट काज़ीबाग में 3 नींगर बुॾी विया। 2 नींगरनि रेहान मंगणहार ऐं नईं मंगणहार खे बचायो वियो। ज़ीशान जी लाश जी ॻोल्हा जारी। खॾड़ो लॻ जमड़ाऊ कैनाल में बुॾी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो। नौजवान साजन मंगणहार में लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ठटे भरिसां गजे वारे इलाइक़े में कराची खे पाणी सप्लाई कंदड़ केडीए वाह में नौजवान बुॾी फौत थी वियो। कराची वासी अब्दुल्ला पठान दोस्तनि सां गॾु तफ़रीह लाइ आयो हो। संदसि लाश जी ॻोल्हा जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार रोड हादसनि में 3 ॼणा फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी। मीरपुर ख़ासि वेझो उमरकोट रोड ते कार ऐं चिंची रिक्शा में टक्कर, नौजवान अयूब नुहिड़ो फौत, हिकु औरत ज़ख़्मी। शिकारपुर भरिसां जागण पुलिस चौकी वटि 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर, मिर्ज़ा बंदवासी नौजवान अहमद शहर फौत थी वियो। भिरियस्ती वेझो गुड़ जीअंदो कीरियो में कार पलटी थियण जे नतीजे में आसिफ शेख, मुजाहिद बिलावल शेख ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। कराची में रोड हादसे में ज़ख़्मी थियल सिंधड़ी जे इलाइक़े सामारो शाख वासी नौजवान समीउल्ला शहर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मुरी चाक वेझो गुड़ नथू मसारी जो नौजवान हथियारबंद हथां अगवा। इरफान मसारी राति जे वक़्ति कमनि जे फसल खे पाणी ॾियण लाइ वियो त वापसि न मोटियो। वारसनि मूजिबि 4 हथियारबंद नौजवान अगवा करे कचे तरफ़ खणी विया। कराची जी बिलावल कॉलोनी में चिप्स खपाईंदड़ शिकारपुर वासी नौजवान मुबैनात तौर गुम। नौजवान गदा हुसैन शाह जो 2 ॾींहंनि खां पतो न पइजी सघियो। वारसनि पारां अगवा जो शक वारसनि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। IG सिंध नोटिस वठे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रस्ते जे लंघनि तां झेड़ा, 10 ॼणा ज़ख़्मी। मुबारकपुर वेझो गुरफेज़ मोहम्मद बिरोही में बंगलाणी ऐं बिरोही बिरादरी में झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी। शहदादपुर वेझो भमरा ऐं मक्सी बिरादरी जी 2 धीअरुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी।